नासिक सरकार जी बेध्यानी जे नतीजे में कोटड़ी जे सुभानुल्लाह कॉलोनी जे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल जी इमारत जो कम गुज़िरियल 4 सालन खां रोलड़े जो शिकार आहे। स्कूल इमारत अणपूरी हुजण करे शागिर्द परते वही तालीम पढ़ाई रहा आहिनि। इन हवाले सां ॾिसूं था एजाज़ मुगल जी ही रिपोर्ट। जामशोर जे एजुकेशन एंड वर्क्स खाते जी बेध्यानी सबब कोटड़ी जे सुभानुल्लाह कॉलोनी में कायम गवर्नमेंट प्राइमरी स्कूल जी इमारत जो कम गुज़िरियल 4 सालन खां रोलड़े जो शिकार आहे। स्कूल जी इमारत जो कम मुकम्मल न थियण करे गरीब पुरतन जा ॿार स्कूल में बगैर बिजली पानी बाथरूम ऐं बगैर बेंचन जे कहर जड़ी गर्मी में फर्शन ते दरियूं विछाए तैलीम हासिल करण ते पिण मजबूर आहिनि। स्कूल में सवन जी तइदाद में शागिर्द तोड़े शागिर्दाणियूं पिण तैलीम हासिल करे रहियूं आहिनि, जॾहिं त स्कूल जी इंतज़ामिया पारां तैलीम खाते जे लाॻापियल ऑफिसरनि खे स्कूल जे मसइलनि बाबति लिखत में काफ़ी भेरा दरख़्वास्तूं पिण जमा कराई वयूं आहिनि। उन सिलसिले में स्कूल जे उस्तादनि शागिर्दनि ऐं इलाइक़े वासियुनि जो चवणु हो त न पखो आहे न वेहण जे लाइ उस्ताद खे कुर्सी आहे। तव्हां कुर्सी ॾिसी सघो था, हिन कुर्सी खे ॾिसंदो त हीअ कुर्सी भॻल ॾिसो। पोइ बि हीअ असां जेको आहे पंहिंजी पाण त कुर्सियूं वरितियूं आहिनि, न असां वटि दर आहे, न असां वटि दरी, न असां वटि वाशरूम, न ॿारनि जे वेहण जे लाइ टेबल या जेका बेंच या डेस्क आहे। न पखो आहे, न वाशरूम आहे, न पाणी आहे। हिते असां पट ते वेठा आहियूं, चटायूं आहिनि, फाटल आहिनि सभु, न को बिजली आहे। हिते साईं जे लाइ बि कुझु कोन्हे। तक़रीबन 2010 खां वठी असां जदोजहद शुरू कई आहे स्कूल जी। 2010 खां वठी असां तॾड़ियुनि ते ॿार मस्जिद में पढ़ाईंदा हुआसीं। मस्जिद में पढ़ाइण खां पोइ आस्ते आस्ते ही प्लाट जेको आहे स्कूल जो मस्जिद जो ही सोसाइटी वारनि पाण ख़रीदोसीं चंदो करे। असांजे बचड़नि खे हिते फर्नीचर ॾिनो वञे, असांजी हिन इमारत खे मुकमल कयो वञे, असांजी हिन जेको आहे सो हिन खे पखाया वञनि, हिन खे वाशरूम ठाहे ॾिना वञनि। असांखे स्कूल ते ही इमारत ठाहे ॾिनी वई आहे, पर इहो बिल्कुलु माना मुकमल न आहे, न प्लस्तर थियल आहे, न हिन स्कूल में कोई फर्नीचर आहे। असांजा नंढड़ा मासूम ॿार बग़ैर बिजली जे हेठि वेठा आहिनि। छा उन्हनि खे मुख़्तलिफ़ बीमारियूं थी वियूं आहिनि, कंहिंखे दाणा निकिता आहिनि, कंहिंखे बुखार थी विया आहिनि। तमामु ॾुखियाई जी हालत में असांजा बचड़ा हिते पढ़ी रहिया आहिनि। जेके पंहिंजा बचड़ा वठी उसल में बीह करे हिननि खे वोट था ॾियूं, छा उन्हनि खे एतिरो क़दुरु न आहे पंहिंजे बचनि खे? त हू जेको एसिड वारे गार्डन में घुमनि था ऐं सुठनि स्कूलनि में पढ़नि था, आम माण्हू जो हक़ न आहे। उस्तादनि शागिर्दनि ऐं इलाइक़े वासियुनि सिंध जे वॾे वज़ीर ऐं तइलीम खाते जे वज़ीर खां मुतालबो कयो आहे त स्कूल जी इमारत जो कमु जल्द मुकमल कराए ॿारनि खे समूरी सहूलियतूं ॾिनियूं वञनि त जीअं बहितर नमूने तइलीम हासिल करे सघनि। कैमरामैन इम्तियाज़ हुसैन सां गॾु एजाज़ मुगल, धरती न्यूज़, कोटड़ी।